मटियारी के ॻोठ सूमरचंद के मॉडल स्कूल में उस्तादनि ऐं ॻोठाणनि विच में छिकताण बाद जहिड़ो थी पियो। स्कूल जी शागिर्दियाणियुनि खे कैंसर की बीमारी का बचाव की वैक्सीन करण लाइ टीम पहुती तो ॻोठाणनि मुंहमारी कंदे स्कूल टीचर फिदा हुसैन चंड के ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त केतिरनि ई सालनि खां स्कूल की बिल्डिंग ज़बून हाली जो शिकार है। स्कूल इमारत नए सिरे तामीर न थियण ताईं वैक्सीन जो बाइकाट कयो वियो आहे। टंडोजाम मीर कॉलोनी में हाजी इब्राहिम खोखर के दुकान में नामालूम चोर लखें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया। इतला ते दुकान मालिक ऐं पुलिस वाक़े वारे हंध पहुची ॾिठो तो चोर संदसि दुकान ॿुहारे विया। दुकान मालिक SSP हैदराबाद का मुतालबो कयो तो चोरी थियल सामान वापस करायो वञे। मेहर के ॻोठ हासिल खोसो में घरू अणबणत नौजवान ज़ाहिद हुसैन सोलंकी ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंताणे छॾियो। लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल। JUI सिंध के जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो की अगवानी में कश्मोर का निकटल अमन मार्च काफ़िलो जोक ऐं सिजावल पहुतो। काफ़िले में मौजूद हज़ारे कारकुननि के मौलाना राशिद महमूद सुमरो खिताब कंदे चयो तो सिंध में अमन तबाह थी चुको है। धाड़ा चोरी फुरूं कत्ल रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। ज़ालिम हुक्मराननि सिंध में अमन के हथ वठी तबाह कयो आहे। सिंध के ज़ालिम हुक्मराननि के चंबे में आज़ाद कराइणो आहे। 18 तारीख़ ते कराची पहुचण बाद असां पंहिंजी असल आज़ादी वारी मंज़िल हासिल करे सघूं था। नऊ देरो के ॻोठ बबर में 8 वरनि जो नीगर आकाश नारे जो पानी की खुड में किरी फोत थी वियो। फोती नीगर की लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल।